जुगाद सच है भी सच, नानक होसे भी सच। आदेश सहे आदेश, आदेश सहे आदेश। आदि अनील अनाद अनाहत, आदि अनील अनाद अनाहत। जुग जुग एको वेस, जुग जुग एको वेस। आदेश सहे आदेश, आदेश सहे आदेश। मुंदा संतोख सरम कत छोरी, मुंदा संतोख सरम पद छोरी। ध्यान की करहि विभूति, ध्यान की करहि विभूति। खिंथा काल कुंवारी काया, इंद्रा काल कुंवारी काया। जुगत डंडा परतीत, रत्ना परतीत। आई पंथी सगल जमाते, आई पंथी सगल जमाते। मन जीते जग जीत, मन जीते जग जीत। मन जीते जग जीत। आदेश सहे आदेश, आदेश सहे आदेश। आदि अनील अनाद अनाहत, आदि अनील अनाद अनाहत। जुग जुग एको वेस, जुग जुग एको वेस। आदेश सहे आदेश, आदेश सहे आदेश। आदि अनील अनाद अनाहत। आदि अनील अनाद अनाहत। जुग जुग एको वेस, जुग जुग एको वेस। आदेश सहे आदेश, आदेश सहे आदेश। प्यारे गुरसाद संगत, आदेश से आदेश, आद अनिल अनाद अनाहत। जुग जुग एको वेस। नमस्कार आहे उन परमात्मा खे जंहिंजो हिकिड़ो ई वेस आहे, युगन खां आद खां अनादि आहे जेको, जंहिंखे कोई कलंक कोन्हे लॻल। आद अनील अनाद
अनाहत, जंहिंखे कोई नुक़सान भी नथो पहुचाए सघे, अनाहत, आहत नथो करे सघे, जंहिंखे कोई चोट न पहुचाए सघे, अहिड़ो परमात्मा आहे। उनखे असां नमस्कार था कयूं। उहो असांजे भीतर भी वेठल आहे परमात्मा। त तव्हांजे भीतर वेठल परमात्मा खे भी नमस्कार। आदेश से आदेश, आद अनिल अनाद अनाहत, जुग जुग एको वेस। जेका 28वीं पौड़ी हली रही आहे जप साहिब जी, 28वीं पौड़ी, उन अनुसार पाण थोड़ो सत्संग करे रहिया आहियूं, समझण जी कोशिश करे रहिया आहियूं। गुरु नानक जो वो भाव, उन्हनि जे हृदय मां निकतल कहिड़ी ॻाल्हि आहे, गुरु नानक जो हृदय छा थो चवणु चाहे। मूं पहिरीं भी ॿुधायो हो कि गुरु ग्रंथ साहिब जूं सभु वाणियूं सुठियूं आहिनि, सभु भाव सां निकतल आहिनि, पर हीअ वाणी जप साहिब केवल हृदय सां कोन्हे निकतल, ये परमात्मा उच्चारण कई आहे। हिक वाणी थींदी आहे केवल ज़बान सां निकतल, ॿुधी करे ऐं पढ़ी करे, बस जेको मुंहं में आयो चई ॾिनोसीं, वरी उन लाइ वो वक्ता चई ॾींदो आहे, हमको क्या पता, हमने तो सुना था। पर ॿी वाणी थींदी आहे हृदय सां, वक्ता हृदय सां उच्चारण कंदो आहे। उहा हृदय सां निकतल वाणी हृदय ताईं पहुचंदी भी आहे। पर टी वाणी वरी थींदी आहे आत्मा सां उच्चारण थियल आहे, आत्मा सां जेको व्यष्टि आहे, परमात्मा जो हिकु अंश आहे जेको उन मां निकतल आहे। पर हिक वाणी थींदी आहे परमात्मा मां निकतल, जीव हटी वियो, परमात्मा पोइ ॻाल्हायो आहे। ही जप साहिब उहा वाणी आहे जेका परमात्मा, जीअं भगवान कृष्ण जे मुख मां भगवत गीता निकती आहे न, उहा परमात्मा उच्चारण कई आहे। तीअं गुरु नानक जे भीतर मां ही जप साहिब निकतो आहे जंहिंखे परमात्मा उच्चारण कयो आहे। इन ई करे हिन वाणी जे मथां महिला पहला लिखियल कोन मिलंदव, भई हर शब्द जे मथां तव्हांखे मिलंदो महिला पहला, महिला दूजा। जप साहिब जे मथां कोई इहो निशानी कान्हे कि कंहिंजी वाणी आहे, ये बस उन परमात्मा जी अस्तित्व जी वाणी आहे। 550 साल थी विया, इहा वाणी अञा ताईं बि माण्हुनि जो मार्गदर्शन पे थी करे ऐं अॻिते बि कंदी, छो त इहा अद्भुत वाणी आहे। इन में गहराईअ जा अर्थ भरियल आहिनि, समय जे अनुसार अर्थ निकिरंदो वेंदो, जहिड़ी जहिड़ी आवश्यकता हूंदी ओड़ो ओड़ो अर्थ निकिरंदो वेंदो। त उनखे असां समझी रहिया आहियूं, गुरु नानक जो भाव भी, उन परमात्मा जो संदेश कहिड़ो परमात्मा असांजे लाइ कुझु चवणु थो चाहे। त असां ॿुधी रहिया आहियूं गुरु नानक देव साहिब जन सिद्धनि पुरुषनि सां नाथ संप्रदाय जे उन्हनि नाथनि सिद्धनि सां गोष्ठ करे रहिया आहिनि, संवाद थी रहियो आहे पाण में। सिद्ध पंथ उन वक़्तु ॾाढो वॾो पंथ मञियो वेंदो हो, छो त उन्हनि वटि रिद्धियूं सिद्धियूं शक्तियूं हुयूं, जेके आम माण्हू वटि न हुयूं। त आम माण्हूअ जे लाइ इहो चमत्कार हो, ऐं चमत्कार खे माण्हू नमस्कार कंदो आहे। माण्हुनि खे लॻंदो हो कि ही सही हूंदा तॾहिं त चमत्कार कनि था। इहा धारणा त अॼु बि आहे कि अगरि थोड़ो चमत्कार नज़र अची वञे त माण्हू उनखे भॻवानु सम्झणु लॻंदो आहे, या सोचींदो आहे कि भॻवान सां कनेक्ट आहियो। इहो पर आहे कान, जो नियम कान्हे कि चमत्कार ॾिसी करे तव्हां उते भॻवानु हुअण जो कोई प्रमाण ॻोल्हियो। इहा ॻाल्हि गुरु नानक ॿुधाई। गुरु नानक इहो चयो कि तव्हांखे के चमत्कार जे पुठियां भॼण जी ज़रूरत आहे ई कान।
तव्हां वॾा चमत्कार ऑलरेडी ॾिसी रहिया आहियो, पर तव्हां उहे वॾा छॾे करे नंढनि में छो फाथा पिया आहियो? छो त वॾो चमत्कार रोज ॾिसी 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 करे असां खां हुनजी क़द्र ख़तम थी वई। उहो कहिड़ो चमत्कार? ही प्रकृति, ये भगवान जी कुदरत, ही नेचर, विस्माद नाद, विस्माद भेद, विस्माद नाद, विस्माद वेद, विस्माद जीय, विस्माद भेद। गुरु नानक खे किथे किथे आश्चर्य नज़र अची वियो। हिननि ॻाल्हियुनि में आश्चर्य नज़र कोन आयो जिन में तव्हांखे नज़र अची वेंदो आहे। तव्हांखे त शादी ॾिसी करे ई आश्चर्य नज़र ईंदो आहे, वाह क्या तो शादी हुई है, क्या तो शादी की इन्होंने, एतिरे में आश्चर्यचकित थी वेंदा आहियो। गुरु नानक खे हिन में कोई आश्चर्य नज़र कोन आयो, न कोई कंहिं सिद्ध पुरुष जे रिद्धियुनि सिद्धियुनि चमत्कारनि में आश्चर्य नज़र आयो। छो त जेको वॾो आश्चर्य ॾिसी रहियो आहे वो नंढा आश्चर्य ॾिसी इम्प्रेस थींदो छा ॼण? गुरु नानक वॾा आश्चर्य ॾिठा, कि कुदरत जा, परमात्मा जा खेल, विस्माद जीव, विस्माद भेद, अलग अलग प्रकार जा जीव, नागे फिरे जंत। गुरु नानक खे हिन में भी विस्माद नज़र अची वियो कि जानवर बिना कपड़नि जे कीअं था घुमनि, कीअं सनान पाणी सभु क्रियाऊं करे था वठनि हलंदे चलंदे। इहो विस्माद आहे, इहो आश्चर्य आहे। तो न गुरु नानक चयो ऑलरेडी चमत्कार थी रहिया आहिनि ऐं तव्हां खुदि सिद्ध भी आहियो, शुद्ध भी आहियो। ऐं इन्हनि कठिन तपस्याऊं साधनाउनि खे करण जी आवश्यकता भी कान्हे जेके सिद्ध नाथ कनि था। ॾाढो सरल गुरु नानक मार्ग ॿुधायो कि आम इंसान, घर गृहस्थीअ वारो, कम धंधे वारो भी परमात्मा के पाए सके थो। मैं मिसाल पाण ई आहे गुरु नानक, वो पाण परमात्मा सां साक्षात्कार करे चुको हो। इहो सिद्धनि खे नज़र अची वियो। सिद्धनि हिन जी हिक हिक चेष्टा ॾिठी गुरु नानक जी त सम्झी विया सिद्ध हुआ, को पागल कोन हुआ, कुछ तो पढ़े लिखियल हुआ, अध्यात्म मार्ग में कुछ तो यात्रा कई वन। तो उन्हनि खे साफ़ नज़र अचे पियो कि ये गृहस्थी असां खां मथे ई आहे। हिन वटि जेका उहा शइ आहे असां वटि कान्हे अञा, ही परमात्मा ताईं पहुची चुको आहे ऐं उनजो ई संदेश खणी पियो थो घुमे। ॿियो कोई हुजे हा न त मञे ई न हा। अगर थोड़ो भी आध्यात्मिक यात्री न हुजे हा तो गुरु नानक जी ॻाल्हि मञे ई न हा। पर हे ॿुधनि पिया था, मञनि पिया था, ॿियनि खे त नज़र भी न अचे हा। ॾाढा त अहिड़ा भी हुआ न, गुरु नानक खे ॾिसी हिकिड़ो सामान्य फ़कीर सम्झंदा हुआ। ईअं ई आहे राय बुलार या दौलत खान, राय बुलार न, मलक भागो, दौलत खान ऐं वो वली कंधारी ऐं मके मदीने में जेके काजी हुआ या ॿिया काजी जिन गुरु नानक खे चयो नमाज पढ़ो, इन्हनि खे त सामान्य पियो नज़र अचे। ऐं ॿियो त छॾियो खुद गुरु नानक जे पिता खे एक सामान्य पागल पियो लगे कि हे छा कुछ कंदो या न। मास्तर खां पुछंदो हो रोज, मास्तर चयसि ही असांखे सम्झाइण आयो आहे। तो समझ में न अचे कालू राम खे। पोइ हिकु ई ॻाल्हि पुछे, पास त थी वेंदो न, पास थी वेंदो या न। बस हे तो ॾाढनि माण्हुनि खे बस इहा ई चिंता, पुट पास थींदो या न पेपरनि में। त गुरु नानक खे कीअं माण्हू सुञाणे सघंदो उहो जेको ख़ुदि सुम्हियल हुजे। सुम्हियल माण्हूअ खे त आम इंसान थोड़ो सो जाॻियल बि हूंदो न, उहो शोषण करे हलियो वेंदो। ऐं इहो थी रहियो आहे समाज में। हिकु वर्ग उहो आहे, लॻभॻि सभु अधिकतर उहे माण्हू आहिनि जेके सुम्हियल आहिनि, ऐं हिकु वर्ग उहो आहे 90% सुम्हियल,
उन्हनि में 5-8% अहिड़ा आहिनि जेके इन्हनि जो शोषण पिया था कनि। उहे राजनेता भी था थी सघनि, उहे तथाकथित संत भी था थी सघनि, उहे अमीर माण्हू भी था थी सघनि, वॾा वॾा बिजनेसमैन जंहिंखे चइजे थो। ये 90% माण्हुनि जो शोषण कहिड़े आधार ते पिया था कनि? छो त उहे थोड़ा जाॻियल आहिनि, वधीक न। हिननि खां 90% खां थोड़ा त जाॻियल आहिनि। उन्हनि खे ख़बर आहे हिननि मां कीअं कढणो आहे, पैसा कीअं कढणा आहिनि। हिननि मेन त पैसो ई खपे सभिनि खे, कीअं हिननि जो समय वठणो आहे, पैसा कढणा आहिनि, हिननि जो यूज़ करणो आहे। पर 1% उहे बि आहिनि संत महात्माऊं जेके जाॻियल बि आहिनि पर शोषण कोन कंदा आहिनि। उहे शोषण न करे समाज खे जाॻाइण जी कोशिश कंदा आहिनि। 1% त हूंदा, मञी हलो, हूंदा कोन, मञी हलो, 1 त हूंदो परसेंट, 100 में 1। पर बाक़ी समाज त सुम्हियल आहे। सामान्य सुम्हियल खे त थोड़ो सो ई जाॻियल ई, तव्हां सोचो, सामान्य सुम्हियल खे थोड़ो सो ई जाॻियल माण्हू शोषण करे तो हलियो वञे, त हिकिड़ो पूर्ण जाॻियल महापुरुष छा शोषण नथो करे सघे? छो त जेको माण्हू जाॻियल आहे ऐं ॿिया सुम्हियल आहिनि, त जाॻियल जेको चाहे करे सघे तो, सुम्हियल खे ख़बर बि कोन पवंदी। थोड़ा सा जागी था वञनि, उहे शोषण करे था वठनि माण्हुनि जो, पंहिंजे हिसाब सां हलाइनि था उन्हनि खे। त पूर्ण जागरूक व्यक्ति छा नथो करे सघे? पर वो पूर्ण जाॻियल आहे। पूर्ण जाॻियल व्यक्ति सोचींदो आहे कि सभु जागी वञनि, हुनखे ॿियो कुझु खपे ई कोन। भई जेको जागी वियो उनखे हाणे छा खपे? खपंदो आहे तॾहिं जॾहिं माण्हू सुम्हियल हुजे, जॾहिं मूर्छा में हुजे, अधु सुम्हियल हुजे, अधु थोड़ो जाॻियल हुजे, उनखे खपंदो आहे कुझु। पर जेको जागी वियो, उनखे सभु मिली वियो, उहो केवल विरहाईंदो आहे, उहो चाहींदो आहे सभु जागनि। उहे गुरु नानक जहिड़ा सिद्ध पुरुष कहिड़ा आहिनि जेके अधु जाॻियल आहिनि, जेके शोषण पिया था कनि समाज जो, डिॼारिनि पिया था या प्रलोभन पिया था ॾियनि। हिन गुरु नानक पूर्ण जागरूक व्यक्ति आहे। त सिद्धनि खे ख़बर आहे कि आहे हिन में ही जाॻियल व्यक्ति आहे, ही जाॻण आयो आहे, जाॻण आयो आहे। तो पंहिंजी पुराणी मानसिकता खणी करे पुछनि था कि असांखे त इहा ई ख़बर हुई कि बिना योग जे परमात्मा सां जुड़ी नथो सघिजे, ऐं योग जा ये यम नियम, ये सभु साधन थींदा आहिनि। उन्हनि यम नियमनि खां पहिरीं असांजे गुरु गोरखनाथ कुझु पद्धतियूं ठाहियूं हुयूं, उहे असां अपनाईंदा आहियूं, तॾहिं त असांखे रिद्धियूं सिद्धियूं मिलियूं। अगर पद्धतियूं ग़लत हुजनि हा त रिद्धि सिद्धि क्यों मिलती? बताओ। हिते त माण्हू ग़लती कंदो आहे कि अगर असांजो गुरु ग़लत हुजे हा त पोइ हुनजो वचन सच कीअं थी वञे हा? हुन मूंखे चयईं बेटा होगा और मेरे को बेटा ही हुआ, तो ये कैसे हुआ अगर वो गलत होते तो? माण्हू इहो सोचींदा आहिनि। ॾाढा तो बेटा चवंदा बि कोन्हनि, बस चवंदा ना हो जाएगा, कुछ ना कुछ तो होगा। उन्होंने भी चवन देखा, गुरु ने पहले ही बता दिया था होगा, नहीं होता तो क्या करते थे? के तो चुप रहना है। तो उन्होंने चमचा बुधाईंदा आहिनि, देखा वो चुप थे, इसका मतलब यही था कि होगा, बेटा होगा। लड़की हुई तो वो तो पहले ही चुप थे ना, वो इसलिए तो चुप हो गए थे कि लड़की होगी है, लेकिन बताऊं कैसे? तो माण्हू हिन में चरिया थी वेंदा आहिनि। सिद्ध चवनि था अगर असांजी पद्धति ग़लत हुजे हा त असांखे रिद्धियूं सिद्धियूं कीअं मिलनि हा? गुरु नानक देव साहिब जन चवनि था रिद्ध सिद्ध अवरा साथ, इहो पोइ ईंदो। ये रिद्धियूं सिद्धियूं जो स्वाद जेको आहे न, इहो अलॻि स्वाद आहे। असली स्वाद तव्हांखे ख़बर ई कान्हे परमात्मा जो कहिड़ो स्वाद आहे। तव्हां त रिद्धियुनि सिद्धियुनि में अटकी वेही रहिया, रिद्धियूं सिद्धियुनि जो परमात्मा सां कोई कनेक्शन ई कान्हे। वो त संसार में फासाइण जो साधन आहे।
रिद्ध सिद्ध तो पोइ चुप थी विया कि माना असां हेॾनि सालनि खां मान्यता पिया खणी हलूं, पोइ असांजी मान्यता ठीकु न आहे। साहिब चवनि था हिकिड़ो ई उद्देश्य आहे परमात्मा जोग न भगवे कपड़े जोग न खिंथा वेस डंडा वेस अंजन माहे निरंजन रहिए जोग जुगत इव पाइए। अंजन माहे निरंजन रहिए। हिन कीचड़ रूपी संसार में निर्लेप थी करे रहो, इहो ई तव योग। गुरु नानक जी वाणी। इन संसार में चारों तरफ कीचड़ ही कीचड़ आहे। ॾिसण वारे खे नज़र अची वेंदी, न ॾिसण वारे खे नज़र कोन ईंदी। कीचड़ में रहण वारो कीचड़ में जेॾी महिल वेठो हूंदो उनखे अटपटो न लॻंदो। फॉरेन में त हिकु त्योहार मल्हाईंदा आहिनि कीचड़ में रहण जो। हिकिड़ो ॾींहुं ईंदो अथनि जंहिंसां पाण होली कंदा आहियूं। कि हिकिड़ो मां ॾिठो लंडन में कि कीचड़ हणंदा आहिनि हिक ॿिए खे, पर एॾा ख़ुशि थींदा आहिनि, एॾो उन्हनि खे मज़ो ईंदो आहे। पर साफ़ सुथरे माण्हूअ खे मज़ो ईंदो छा ॼण? त हिन संसार में असांखे ख़बर ई कोन पवंदी आहे कि असां कीचड़ में रहंदा आहियूं। कीचड़ में ऐं पसंदि उनखे कंदा आहियूं जेको कीचड़ में भरियल हुजे। ऐं कीचड़ छा आहे? कीचड़ आहे ईर्ष्या, कीचड़ आहे द्वेष, कीचड़ आहे लोभ, कीचड़ आहे स्वार्थ, कीचड़ आहे झूठो अभिमान, कीचड़ आहे कपट, कीचड़ आहे कूड़, कीचड़ आहे आसक्ति मोह, कीचड़ आहे भगवान खां दूर रहण, कीचड़ आहे ॿिए जे मत ते हलण, कीचड़ आहे कोई उद्देश्य ख़बर कान्हे, बसि हलूं हलूं पिया था, कॾहिं हिते कॾहिं हुते देखा देखी पिया था कयूं। इहा आहे कीचड़। कीचड़ आहे जॾहिं मूर्खतापूर्ण हरकतूं कंदा आहियूं। जॾहिं शादीअ में बर्बादी नज़र न ईंदी आहे उनखे चइबो आहे कीचड़ में आहे माण्हू। हिनखे हींअर कुझु ख़बर पए कान थी, ख़ुशि पियो थो थिए। त सभु हिकु जहिड़ा पाण में मिलंदा आहिनि त चवंदा आहिनि सही तो है। उन्हनि कीचड़ वारे माण्हू खे कोई अगरि हिकिड़ो साफ़ सुथरो माण्हू अगरि पहुची वञे, संत कोई जेको निर्लेप आहे, जेको निरंजन आहे, उनखे ई पसंदि कोन कंदा आहिनि। कीचड़ वारा उनखे पसंदि न कंदा। उनखे इन करे पसंदि न कंदा कि हू सोचींदा न को कीचड़ लॻल अथसि, न को ये असां वांगुरु चेष्टाऊं पियो थो करे, न को एंजॉय थो करे। अरे असली एंजॉय उहो ई करे रहियो आहे, बसि तव्हां वांगुरु कीचड़ कोन पियो थो उछलाए हिक ॿिए खे। कंहिं मूंखे कल्ह चयो कि अमीर जो मतिलबु अमीर माण्हू सां हूंदो आहे। अमीर जे घर शादी हुजे त उहो ग़रीबनि ते घटि ध्यानु ॾींदो आहे, अमीरनि सां वधीक निभाईंदो आहे। तो मुंहिंजे दिमाग़ में ॿी ॻाल्हि अची वई, पोइ त इहो बि नियम थी सघे थो कि सचे माण्हूअ जो सचे सां मतिलबु हूंदो आहे। सचे जो कूड़ सां कोन, कूड़े माण्हूअ सां न पटिजंदी। पोइ त सूत्र मिली वियो हथ में कि जीअं कूड़े खे कूड़ो सुठो लॻंदो आहे, कूड़ो माण्हू किथे वेठो हुजे उते उहो केवल उन्हनि खे ॻोल्हींदो जेके कूड़ा हुजनि, कूड़ो आडंबर कंदा हुजनि, कूड़ो शो ऑफ कंदा हुजनि, कूड़ी जलेबी खाईंदा हुजनि, कूड़ियूं ॻाल्हियूं कंदा हुजनि। उहो सचे माण्हू सां कोन ध्यानु ॾेई ॻाल्हाईंदो, उहो कूड़नि खे ॻोल्हे वठंदो पंहिंजे टाइप जा। पर सचो माण्हू उन कूड़नि जी भीड़ में सचे खे ॻोल्हण जी कोशिशि कंदो। हिन में छा दिक़त आहे? अगरि सचो माण्हू सचे खे ॻोल्हे त सचा ॾाढा घटि हूंदा आहिनि संसार में ऐं कूड़ा ॾाढा हूंदा आहिनि। कूड़े खे त ॾाढा मिली वेंदा हिक खां हिकु, सचे खे ॾाढी मुश्किल थींदी ॻोल्हण में। शायदि सॼी उमिरि लॻी वञेसि कि हिकु सचो माण्हू हुनखे मिली वञे। पर अगरि उहो हुन सचे खे ॻोल्हण में उमिरि लॻाए त बि सुठो। अगरि असां साधक आहियूं त पहिरीं पाण सचा थियूं ऐं पोइ ॻोल्हियूं उन सचे माण्हूअ खे किथे लिखो वेठो आहे, उहो कहिड़े हंधि लिखियल आहे। कूड़ा त मिलंदव
असां छा कंदा आहियूं, कूड़नि सां निभाईंदा बि आहियूं ऐं सचे खे बि ॻोल्हींदा आहियूं, पर निभाइण जे चकर में असांजी उमिरि ईअं ई हली वेंदी आहे। कूड़नि सां निभाईंदे निभाईंदे असांजो टाइम ॾाढो वेस्ट थी वेंदो आहे। त छो न डायरेक्ट कूड़े खे असां मना कयूं कि मूंखे टाइम कोन्हे तुंहिंजे लाइ, छो न हिम्मत कयूं। इहा गुरु नानक कई बचपन खां ई, चइसि जणियो पाइजी मूंखे कोन्हे पाइणो, छो त तव्हांजो जणियो त टुटी पवंदो। सत्य जो जणियो पायो न, दया कपा संतोष सूत। आचार्य श्रीचंद्र भगवान चयो आहे अखंड जलियो। असांजे उदासीन में भी जणियो न पायो वेंदो आहे। जणियो अगरि पातल हुजे पहिरीं त जणियो हटायो वेंदो आहे ऐं चोटी बि। तो गुरु नानक पर हिम्मत केरु करे? गुरु नानक बचपन खां हिम्मत कई कि मूंखे इहो जणियो कोन खपे। पाण ॿार नंढो थियो ऐं ॿिया सभु वॾा वॾा विद्वान, उन एॾी हिम्मत कई। असां एतिरी हिम्मत नथा करे सघूं कि कोड़े माण्हू सां नातो तोड़े छॾियूं। मां पंहिंजी ॻाल्हि थो कयां, मूंखे हिम्मत खपे हिननि सां नातो तोड़ण जे लाइ। जेके असांजा साथी कोन थींदा, अध्यात्म मार्ग ते साथी कोन थींदा, ज़रूरी आहे न निभायूं। ज़बरदस्ती आहे कोन्हे निभाइणो, त करे सघूं था असां। पंहिंजो पाण खे छो न ॾियूं एतिरो समय, पंहिंजो पाण खे एकांत में वेही करे, या के सचे खे ॻोल्हे वठूं जेको सच ॻाल्हाए, सत्य स्वीकार करे, उन सां संवाद कयूं। कमु त उहो ई ईंदो न हिकिड़ो ई, या कूड़नि जी भीड़ कमु ईंदी। माण्हू इहो बि चवंदव कि तूं कंहिंसां निभाईंदीअ न त तोसां बि न निभाईंदई, त उन सां थींदो छा? नुक़सानु कहिड़ो आहे हिन में? एतिरो त ॿुधंदा आहियो कि हो बि न निभाईंदई त मथां चयोसि न हुन में घाटो कहिड़ो आहे। हिकु मुंहिंजो दोस्त हो परसराम वाधवानी, गुज़ारे वियो। उहो हिकु ॻाल्हि चवंदो हो कि मां हाणे माण्हुनि जी परवाह करणु छॾे ॾिनी आहे। वधि में वधि छा थींदो, पगड़े ते थोड़ा घटि माण्हू ईंदा, ॿियो छा थींदो? उहो ईअं चवंदो हो। पर आयसि सभु माण्हू। हे फालतू असां ॾकंदा आहियूं कि मां न वेंदसि त मूं वटि बि कोई कोन ईंदो। अरे न बचे, अचे न अचे, माण्हू वेंदो अथव सिर्फ़ु उन वटि जंहिंमें कुझु प्रभाव हुजे। भली तव्हां न बि विया हुजो उन वटि, तव्हां में अगरि कुझु सच्चाई हूंदी त माण्हू खे अचिणो ई पवंदो झक मारे, छो त वैल्यू तव्हांजी आहे, वैल्यू सत्य जी आहे। कूड़े माण्हू खे झक मारे उते न पींदो त उनजी घटिताई आहे, उहो ई अलॻि थलॻ पइजी वेंदो। त ये निभाइण जे बजाय, कूड़ा कूड़े जा रिश्ता निभाइण जे बजाय थोड़ो सच सां प्रीत कयो, थोड़ी सच जी मात्रा वधायो। अच्छा, ये ज़रूरी आहे कि तव्हां सभिनी सां निभायो त सभु ईंदव ई तव्हां वटि? कोन ईंदव। हू पहिरीं स्टेटस ॾिसंदव तव्हांजो कि हींअर कहिड़ी पोजीशन में आई आहे, ग़रीब आहे या अमीर आहे, या कुझु इज़त अथसि या न। माण्हू इहो ई ॾिसंदा अथव। त मूं सोचियो असां हिन में टाइम ॾाढो विञाईंदा आहियूं, पंहिंजो सच खे छॾे ॾींदा आहियूं। गुरु नानक इहो साहस कयो, अंजन माहे निरंजन रहिए, जोग जुगत इव पाइए। हिन कूड़े संसार में जिते कीचड़ ई कीचड़ आहे, हिन में असां साफ़ सुथरो माण्हू ॻोल्हे वठूं, या ख़ुदि थी वञूं न, ख़ुदि बि था थी सघूं।